सलाम सलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अमा सभिनी के हक़ मौजूद कल्चर जे रंगन में रंगियल आहियूं अमा सभिनी के कल्चर डे आगाज़ में मुबारक हुजे ऐं शाजी करीम जिलानी अमा जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहे हमेशा जियां अॼोको प्रोग्राम पे उम्मीद कयूं था तमाम सभिनी के तमाम घणो पसंद ईंदो ॾेह में पर ॾेह में जाते भी असांखे ॾिठो पे वञे अमा सभिनी के वेलकम चवंदासीं ऐं हिन महिल ताईं जेके असांजा प्रोग्राम्स थिया अमा सभिनी जो फीडबैक अमा सभिनी जी राय असां ताईं पहुती जेका असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशबख़्ती जी अलामत आहे ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे सो अॼोको प्रोग्राम भी पंहिंजे नोईअ जो इलाही घणो ख़ासि प्रोग्राम आहे असांजी कोशिश आहे त कल्चर जा समूरा रंग असां हिते पेश कयूं त स्टेप बाय स्टेप असां अॻिते वधूं पिया ऐं रोज़ असां हिकिड़ो ख़ैर रंग त इलाही हूंदा आहिनि पर हिकिड़ो अहिड़ो मौज़ू हूंदो आहे जंहिं ते असां गुफ़्तगू कंदा आहियूं त अॼोको जेको मौज़ू आहे हाल ई थोरी ॿुधाईंदसि मूंसां गॾु बि त केरु आहे जी मां भी तव्हां सां गॾु आहियां शाज़िया करीम जिलानी सां गॾु ऐं हिन स्टूडियो में ऐं तव्हां सां गॾु जेकी असांखे ॾिसो पिया हिन वक़्तु सभिनी खे सकाफ़त जा रंग मुबारक हुजनि 4 डिसंबर ते असीं सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदासीं पर गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी असां सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया आहियूं इरशाद जागीरणी तव्हांखे सलाम अर्ज़ करे थो हक़ मौजूद अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह रबीउल अव्वल जो बि महीनो शुरू थी वियो आहे ऐं असांजा भाग भला जो हिननि ॾींहंनि में वरी सकाफ़ती रंग बि निखरी निर्वार थिया आहिनि असां पंहिंजे सकाफ़ती रंगनि खे निर्वार कयूं पिया 4 डिसंबर ताईं शाज़िया पाण असीं समूरा सिंधी ॿोलीअ ते ॻाल्हाईंदासीं पंहिंजी तइलीम तहज़ीब ऐं तमदुन ते ॻाल्हाईंदासीं पाण पंहिंजी रहणी करणीअ ते ॻाल्हाईंदासीं पाण पंहिंजी पोशाक ऐं पहिराण ते ॻाल्हाईंदासीं पाण पंहिंजी सुहिणी सिंधूअ जी मौज ऐं मेराण ते ॻाल्हाईंदासीं मारुनि जी सिक उकीर सुरत साञा ऐं सुरहाण ते ॻाल्हाईंदासीं पाण ॻाल्हाईंदासीं इन्हनि समूरनि मौज़ूअनि ते जेकी असांजी सकाफ़त जा रंग आहिनि पाण ख़ासि तौर ते तइलीम ते ॻाल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु पाण अॼु देश जे हिन वतन जे दंगनि ते बि ॻाल्हाईंदासीं पाण अॼु जेको रंग आहे न ख़ासि तौर ते असांजी जेके अदियूं हूंदियूं आहिनि जॾहिं कमकार पियूं कंदियूं आहिनि त अक्सर उहे हिकिड़ो सहरो ॻाईंदियूं आहिनि मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो अॼु असांजे स्टूडियोज़ में वरी सुठी ॻाल्हि इहा आहे त जोगी फ़क़ीर बि पहुची विया आहिनि अलाह करे को नांग न निकिरे बाक़ी अॼु ॾाढो मज़ो अचण वारो आहे शायदि मां चई चुकी आहियां जेकॾहिं नांग निकितो न त मूंखे त तव्हां घर सम्झो मां त हितां ईअं न जेकॾहिं को नांग निकितो बि सही त जोगी फ़क़ीर बाक़ी छाजे लाइ आहिनि इहे पकड़े वठंदा प्रॉपर ॾींदासीं असां सां गॾु हाणे त हिकिड़ी फैमिली मेंबर बि ठही चुकी आहे अदी सुरैया मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम अदी सुरैया आगा मांखे भली कार चवंदासीं ऐं थोरा हितां आहियूं अमा जा छो जो असां टिनी सां गॾु ॾिसो अदी बि नज़र अचे पई हूअं थोरो देरि सां ईंदी आहे असांजी माना को होस्ट आहे न को होस्ट आहे सो सरसो जो ताउन आहे ऐं सरसो जे सहकार सां असां ही प्रोग्राम कयूं पिया ही सेट उन्हनि डिज़ाइन कयो आहे सरतियूं संग सासो जो हिकिड़ो ब्रांड आहे ऐं ही सभई शयूं अव्हांखे नज़र अचनि पियूं सो माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत क्रिएशन आहे तमामु सुठियूं शयूं आहिनि ऐं असांजे सेट में जेके वधीक अव्हांखे कलर्स नज़र अचनि पिया उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सरसो जे करे आहिनि त जेकॾहिं तव्हांखे का रिली खपे जेकॾहिं तव्हांखे को हिते कुशन पसंदि अचे थो काई बि शइ अव्हांखे हितां पसंदि अचे थी न पैसा भी भरना पवंदा ईअं थोरी खणंदा ऑर्डर करे सघो था तयार कराए सघो था हा हीअ रिली ठहिराइणी आहे त पोइ साल पहिरियों यानी की अॼु ऑर्डर ॾींदो त पोइ वरी ॿिए साल जे अॼोकी तारीख़ ते तव्हांखे त रिलीअ में तमामु घणी महिनत लॻंदी आहे ऐं ट्रोपाई खां वठी करे वरी इहे टुक जूं रिलियूं जेके थियनि थियूं हिननि जा टुकड़ा कटणियूं कैंचीअ सां वरी ॿुधाईंदी मां त हिन करे पासे ते थियमि इन जो जेको आहे न प्रोसेस इलाही वॾो आहे तक़रीबन इनखे 6 महीना 8 महीना बिल्कुलु इनखे जेको आहे न 8 महीना वॾो इहो टाइम पीरियड आहे 8 महीना पहिरियां हिकिड़ी अदी जेका तयारु कंदी आहे त उनखे 8 महीना लॻी वेंदा आहिनि तक़रीबन अच्छा जेकॾहिं 2 अदियूं गॾु तयारु कनि त पोइ थोरो टाइम लॻंदो ईअं सम्झो 3 अदियूं गॾु तयारु कनि त पोइ वरी घटि टाइम लॻंदो महीने में घटि में घटि महीनो एतिरो शॉर्टकट छो था अॼु रस्तो ॻोल्हियो अॼु घटि में घटि महीनो जेकॾहिं 4 महीने मिली करे शाज़िया करीम जिलानी थी विया आहिनि तव्हां इरशाद जागीरणी आहियो हालांकि असां इहो डिसीजन पहिरियों वरितो हुयो पर वरी मुंहिंजो रूह जेको आहे न मूड वापसि अची वियो त मां त पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां न आउं अॼु फास्ट आहियां ठीकु आहे त मां स्लो थी वञा व्यूअर्स ऐं उमेदु आहे त तव्हांखे ही स्लो स्टाइल पसंदि ईंदो ख़ैर असां सां गॾु महिमान बि आहिनि महिमान जो तारुफ़ करायो जी हा त तेज़ तव्हां ॻाल्हाईंदो त मां तव्हांजे स्टाइल में कराईंदसि न व्यूअर्स मस्ती मज़ाक त हलंदी रहंदी छाजे करे कल्चर जा रंग आहिनि ऐं कल्चर असांजो एॾो सुहिणो आहे त जेकॾहिं असां अव्हां सां प्यार भरियूं मोहबत भरियूं ॻाल्हियूं न कयूं ऐं खिलऊं मुरकऊं
न त तव्हांजे चेहरे ते मुर्क कीअं ईंदी। सो अॼु मुर्कूं त बिल्कुलु असां बिखेरींदासीं, पर इन खां अलावा इंफॉर्मेशन बि अव्हांखे इलाही घणी मिलंदी। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु माशाल्लाह तमामु बहितरीन जोगी असांजे विच में मौजूदु आहिनि ऐं असां मुरलीअ जो ज़िक्र कयूं था त मुरली असांजी सकाफ़त जो हिकु ख़ासि निशान बि आहे ऐं अक्सर असां पंहिंजी सकाफ़त जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां जोगियुनि खे न विसारींदा आहियूं। छाजे करे जो जोगी जेके गेड़ू वेस में असांखे माण्हू जेके शख़्सियतूं नज़र अचनि थियूं, इहो गेड़ू वेस में असांजी सकाफ़त जो हिकिड़ो मां चवंदसि ख़ासि एलिमेंट आहे, हिकिड़ो अलॻि हिन जो रंग आहे ऐं सूफ़ियाणो रंग आहे, थधो मिज़ाज आहे हिन जो, थधो मिज़ाज ऐं हिननि जोगी फ़क़ीरनि खे मुरली ख़ासि तौर ते ॾिसी करे मूंखे त कलाम थो यादि अचे, मुरली वाले ओ मन मोहिड़े अला मुरली वाले। सो अॼु इहो मन मोहींदा असांजो ऐं तमामु घणो लुत्फ़ अंदोज़ थींदा जेकी असांखे अॼु ॾिसनि बि पिया सिंध टीवीअ जी मार्फत ते। ऐं ॿिया कहिड़ा महिमान आहिनि? सो सतार जोगी साहब मौजूदु आहे ऐं जयराम जोगी साहब मौजूदु आहे। सो अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद ऐं नमस्ते, लख थोरा अव्हांजा, अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिन प्रोग्राम में आयो। ऐं हाणे असां मुंहिंजे ख़्याल में त हीअं जेकॾहिं घुमो त वधीक सुठो लॻंदो त सॼी सिंध तव्हांजी आहे, जाॾे घुमो तव्हां। सो हिन पासे ॾे माशाल्लाह अॼु अदे मंसूर बि इहो ई ॾिसो ओठे कलर जो मुफ़रल पातो आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे मंसूर अब्बासी, तमामु बहितरीन सूफ़ी रागी। अस्सलाम वालेकुम अदा, हक़ मौजूद, भली कार चवंदासीं अव्हांखे। ऐं उन खां पोइ तबले ते मौजूदु आहे विकी। सो विकी, आपको भी वेलकम कहते हैं, बहुत शुक्रिया कि आप हमारे साथ मौजूद हैं। ऐं असांजे सिंध जो तमामु बहितरीन म्यूज़िक डायरेक्टर, नालो यादि आहे? मुहर्रम नाज़ साहब। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, अव्हांखे भली कार चवंदासीं। मुहर्रम नाज़, ख़ुशि आहीं? तबियत ठीकु आहे? ॻोठ राज ॾे सभु ख़ैर, माल मता ॾे सभु ख़ैर, ओड़े पाड़े ॾे सभु ख़ैर बाबा। ख़ुशि हूंदे बाबा, ख़ुशि हूंदे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई, तस्वीरुनि में एॾो सीरियस हूंदो आहे मुहर्रम नाज़, हाणे त माशाल्लाह मतिलबु खिल ई नथी कंट्रोल थिए। असां सां रही असां जहिड़ो थी वियो आहे। अॼु हिकिड़ो अलॻि ई रंग हूंदो ऐं असां सां गॾु अदियूं बि मौजूदु आहिनि जेके हिन महिल कम में मसरूफ़ आहिनि, रिलियूं पई ठाहिनि ऐं हुन खां अलावा का अदी विंझणो पई ठाहे, हेॾां काफ़ी कम थियनि पिया। सो असां सां गॾु मौजूदु आहे अदी बादशाहज़ादी, अदी वकीला। अस्सलाम वालेकुम, अवां ॿिन्ही खे भली कार चवंदासीं। ऐं हिन पासे ॾांहुं अदी अमीरा वेठी आहे ऐं अदी सुमरी वेठी आहे। अदियूं अव्हांखे भली कार चवंदासीं, थोराइता आहियूं अव्हां जा। सो इरशाद, हाणे असांखे छा करणु खपे? हाणे सभ खां पहिरियां त वरी उहा साॻी ॻाल्हि कयां त जेकी किंजर खां कारूं जॾहिं कश्मीर खां केटी बंदर ताईं जेकी साहतूं समातूं हिन वक़्तु असांखे ॾिसनि पियूं ऐं जिन जी दीद सिंध टीवीअ तां हिन वक़्तु असांखे ॾिसे पई, उन्हनि खे खेनि ख़बर आहे त तालीम जे वाधारे में सकाफ़त जो किरदारु हिन भेरे सिंध टीवीअ जे हिन सकाफ़ती सांग जो मौज़ू आहे। ऐं हूअं बि शाज़िया पंहिंजी तहज़ीब तमामु घणी पुराणी आहे, हज़ारें साल पुराणी। ऐं जॾहिं मुंहं जे दड़े जी खोटाई थी रही हुई त उतां नायाब शयूं निकितियूं इलाही, जिन खे माण्हुनि पंहिंजे ध्यान में रखियो। हिकिड़ी उतां मूर्ति बि निकिती नाचणीअ जी, पर ध्यानु तलब ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि हुई त उते जेकी लिखत वारियूं मुहरूं निकितियूं उन मां इहो साबित थिए थो त असां कॾो को मतिलबु शाहूकार क़ौम आहियूं, ज़बान असांजी शाहूकार आहे ऐं कई हज़ारें साल पहिरियां बि असांजे अकुल फ़हम में, असांजी सुरत ऐं सान्या में तालीम जी सुती विधल आहे। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। सो अदो मंसूर असां सां गॾु मौजूदु आहे। मां त अदे खे तमामु घणो ॿुधो आहे, तव्हां बि मुंहिंजे ख़्याल में इरशाद ॿुधो हूंदो ऐं असांजे व्यूअर्स जा माशाल्लाह हिन महिल पसंदीदा आर्टिस्ट थी चुका आहिनि। सो सभ खां पहिरियों त ॿुधायो त जॾहिं अव्हां दाख़िल थियो दरवाज़े खां ऐं हीअ सेट ते अव्हांजी नज़र पई त अव्हांजे पहिरियों ज़हन में छा ख़्यालु उभरियो? माशाल्लाह तमामु मूंखे जेको आहे सो साईं जेके आहिनि असांजा रज़ाक साहिब जन, उन्हनि जी महिनत ॾींहों ॾींहुं माना वधीक थींदी पई वञे। ऐं जेको पुठियां भेरे आयो असां त उहो कुझु ॿियो सिलसिलो हुयो, वरी हिन भेरे आहियूं त अञा उनखां माना वधीक ऐं अहिड़ो रंग अहिड़ो माहौल वरी माशाल्लाह सां मौला करे सदाईं इंशाल्लाह आबाद हूंदो। इरशाद, तव्हां गानो ॻाईंदो या? मौसम मस्तु थी वई आहे ऐं जेको वायुमंडल आहे, दिलि चवे थी त सभई गॾिजी ॻायूं, जमाला ॻायूं, ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि। सही ॻाल्हि। असां बि ॿिनि टिनि ॾींहंनि खां मूं ॿधियूं वेठा आहियूं, अॼु असांखे बि मौक़ो मिली वेंदो इन बहाने। पोइ तव्हां शुरू कयो मुंहिंजे ख़्याल में त असां गॾु पोइ असां टीवी नथा बंदि करणु चाहिनि, अदे मंसूर खे तॾहिं त घुरायो न ईअं क्यों, तव्हां वॼायो तव्हां ॻायो खणी, तव्हां ॻाईंदो असां बि मिड़ई मुंहुं हलाईंदासीं। असां लिपसिंग कंदासीं। तव्हां असल आर्टिस्ट तव्हां आहियो, वाह वाह थी वञे। सो छा ॿुधाईंदो प्रोग्राम जा ॻाल्हि? मालिक शान जी आहे काफ़ी। जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वाह साईं वाह।